इमरान इस्माइल मुख्तसर दौरे ते छटे पहुतो आहे। गवर्नर के मकली ते डीसी ऑफिस में इंतजामिया तरफां ब्रीफिंग दिनी पई वञे। अवां खे अपडेट कंदासीं। गवर्नर इमरान इस्माइल आइसोलेशन वार्ड ऐं मकली ते क़ाइम एहसास किफ़ालत सेंटर जो दौरो पिण कंदो। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल के दौरे बाबत अवां खे अपडेट कयूं पिया। गवर्नर सिंध इमरान इस्माइल मुख्तसर दौरे ते छटे पहुतो आहे। गवर्नर के मकली ते डीसी ऑफिस में इंतजामिया तरफां ब्रीफिंग दिनी पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, अपडेट कजो। इमरान इस्माइल छटे पहुची वियो आहे। छटे में थोड़ी देर अॻु में डीसी ऑफिस मकली से डीसी छटो उस्मान तनवी खेसि छटे ज़िले अंदर जेका कोरोना वायरस जी सूरत सबबि या एहसास किफ़ालत प्रोग्राम है इन के हवाले से ब्रीफिंग दी है। उन ब्रीफिंग का गवर्नर इमरान इस्माइल डिग्री कॉलेज मकली से कायम थियल एहसास किफ़ालत सेंटर उते पहुतो है। वो हाणे विजिट करे रहियो है। उन हवाले से सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि। डीसी छटो SSP छटो समेत मुख़्तलिफ़ जेके अमलदार आहिनि उहे बि मौजूद आहिनि। उन सां गॾोगॾु किफ़ालत एहसास प्रोग्राम के हवाले से उनके सेंटर से भी ब्रीफिंग दी वेंदी। उन हवाले से जेके डिग्री कॉलेज छटे में किफ़ालत एहसास प्रोग्राम जेका वफ़ाक़ी सरकार पारां शुरू कयल आहे। पहिरीं मरहले में जेके उहे औरतूं जेके डिस्क में रजिस्टर थियल आहिनि उन्हनि खे पेमेंट जी अदायगी कई पई वञे। 12,000 रुपया फी औरत मुतासिर औरत जे हिसाब सां त उहो अदायगी जो सिलसिलो जारी आहे। 7 काउंटर कायम कयल आहिनि डिग्री कॉलेज छटो जे एहसास किफ़ालत सेंटर ते, जिते हिन वक़्तु गवर्नर सिंध उते पहुतो आहे ऐं इन जेको किफ़ालत सेंटर में जो दौरो करे रहियो आहे, जिते औरतनि खे अदायगी जो सिलसिलो हिन वक़्तु जारी आहे। उन किफ़ालत सेंटर जो दौरो करे रहियो आहे। उन खां पोइ थोरी देर खां पोइ इहो इम्कान आहे त गवर्नर सिंध मीडिया सां बि ॻाल्हाईंदो। जी महबूब बिरोही, अपडेट्स लाइ अवां जी वॾी महिरबानी। गवर्नर सिंध इमरान इस्माइल मुख्तसर पहुतो आहे। गवर्नर इमरान इस्माइल मकली ते क़ाइम एहसास किफ़ालत सेंटर जो दौरो पिण कंदो।